न लोॾो लहया न कोई फिकया असांखे त आहे दुआ फातिमा जी। न लोॾो लहया न कोई फिकया असांखे त आहे दुआ फातिमा जी। असांजे घरनि जो मुहाफ़िज़ गाज़ी असांजे घरनि जो मुहाफ़िज़ गाज़ी इहा सारी आहे अता फातिमा जी। न लोॾो लहया न कोई फिकर असांखे त आहे दुआ फातिमा जी। अचे कोई साइल सिद्दीक़ा जे दर ते वञे मोटी ख़ाली मुमकिन ई नाहे। अचे कोई साइल सिद्दीक़ा जे दर ते वञे मोटी ख़ाली मुमकिन ई नाहे। खज़ानो ख़दीजा जो खुटण वारो नाहे मगर सारी आहे सखा फातिमा जी। न लोॾो लहया न कोई फिकर असांखे त आहे दुआ फातिमा जी। अदब में रिसालत उथे जंहिंजे लाइ कसम आ ख़ुदा जो फ़क़त फातिमा। अदब में रिसालत उथे जंहिंजे लाइ कसम आ ख़ुदा जो फ़क़त फातिमा। खाए जंहिंजूं क़समूं रिसालत विलायत इज़त सारी कई आ ख़ुदा फातिमा जी। न लोॾो लहया न कोई फिकर असांखे त आहे दुआ फातिमा जी। ख़ुदा जो करम सैयद हसनैन ते जो नौकर मां आहियां खैरुन्निसा जो। ऐ ख़ुदा जो करम सैयद हसनैन ते जो नौकर मां आहियां खैरुन्निसा जो। आहे बख़्त मुंहिंजो निरालो इजाज़त जो आहियां कंदो मां सना फातिमा जी।
न लो लहर आ, न कोई फिकर आ, असांखे त आहे दुआ फातिमा।